ॾाढी सुंदर मूंखे हिकिड़ी घटना यादि थी अचे कि ॾिसो कीअं लेखन में कुछ न बि हूंदो आहे पर परमात्मा ॾींदा आहिनि। नसीब में न बि हूंदो आहे, न लिखियल आहे कुछ, पर पोइ बि भगवान पंहिंजे भक्तनि ते, सतगुरु पंहिंजे सेवकनि ते दया करे उहो ॾींदा आहिनि। छहीं पातशाही गुरु हरगोविंद साहिब जन जेॾी महिल हाजरा हजूर हुया, संगत खे निहाल करे रहिया हुया, खूब भक्ति जो प्रचार करे रहिया हुया, हिकिड़ी अम्मा उन्हनि वटि आई, हिकिड़ी माता अची करे ऐं कुछ प्रसाद सतगुरनि जे चरणनि में उन्हनि अर्पण कयो। ॾाढो रोए, जार जार अखियुनि में आंसू। संतन पुछियो, सतगुरनि पुछियो, अम्मा छा थी वियो, रोई छाजे लाइ थी? चई बाबा मूंखे कोई औलाद कोन्हे, मूंखे पुट कोन्हे, शादी के ॾाढा साल थी विया आहिनि पर असांखे कोई संतान कोन्हे, तव्हां कृपा कयो। गुरु हरगोविंद साहिब जन उन्हनि अखियूं बंदि कयूं, ध्यानु कयो। ध्यान मां जेॾी महिल उथिया, अखियूं खुलियूं त चयूं अम्मा हिन जन्म में छा तोखे अॻिते 7 जन्मनि ताणी कोई औलाद न लिखियल अथई। चओ हरे राम, तुंहिंजा कोई पिछला अहिड़ा कर्म आहिनि कि हिन जन्म में छा तोखे त 7 जन्मनि ताणी कोई औलाद ई कोन्हे लिखियल, इहो सुख तो में न लिखियल अथई। अरे दिल टुटी पियो, रोण लगी। जे परमात्मा लिखियो ई कोन्हे उन नसीब में, तुंहिंजे मालिक लिखियो कोन्हे। उथी हली वई, रोण लगी ॿाहिरि वञी करे गुरु दर ते। त बाबा बुढ़ा साहिब बीठा हुया, उहे बि गुरु दर जा सेवादारी। उन्हनि चयो कि सतगुरनि जे दर ते माण्हू रोवंदो भले ईंदो आहे पर वेंदो आहे त खिलंदे वेंदो आहे। हे अम्मा वापसि बि रोवंदी थी वञे, बी अम्मा छा थियो? चई ॾिसो न संतन मूंखे छा चयो आहे। छा चयो? चई तोखे हिन जन्म में छा 7 जन्मनि में कोई औलाद न लिखियल आहे। अरे घटि में घटि मुंहिंजी तसल्ली लाइ ईअं चवंदा भगवान कृपा कंदे तोखे औलाद थींदे, दया थींदे। हलो इहो न बि चवंदा त घटि में घटि इहो त न चवंदा कि 7 जन्मनि ताणी तोखे औलाद न लिखियल आहे। रोण लगी। बाबा बुढ़ा साहिब पुछो पियो छा पिया चवनि? माता चयो कि वो चवनि था कि परमात्मा तुंहिंजे नसीब में औलाद जो सुख न लिखियो आहे, औलाद न लिखी आहे नसीब में। बाबा बुढ़ा साहिब खिलण लगा। चयूं बस एतिरी सी ॻाल्हि? अम्मा तूं चरी आ? चई छो बाबा ईअं छो था चओ? चई अगरि उन्हनि चयो त बस थी वई ॻाल्हि, तूं उन्हनि खे न चए कि दातार हुते बि लिखण वारो तूं आ, हिते बि लिखण वारो तूं आ, जे अगरि हुते भुलिजी वियो आहे त हिते लिखी छॾ। चओ हरे राम। हाँ अम्मा चवण लगी ये ॻाल्हि त मूंखे ध्यान में आई कोन। तुरंत रुक पाए वापसि वई। वरी संतन पुछियो, अरे अम्मा वरी हली आई, छा थियो भाई? चई बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां चओ था कि मालिक तुंहिंजे नसीब में औलाद न लिखी आहे, त दातार हुते बि लिखण वारो तूं ई आहे, हिते बि लिखण वारो तूं ई आहे, जे अगरि हुते भुलिजी वियो आहे त तूं हिते औलाद जो सुख लिखी छॾ। चओ हरे राम। सतगुरु खिलण लगा। चयूं कंहिंसां मिली आई आहियां भाई? चई तव्हांजे हिकिड़े प्यारे संत सां। ओॾी महिल गुरु हरगोविंद साहिब जन घोड़े ते वेठा हुया, वञनि पिया सैर करण जे लाइ। ओॾी महिल घोड़े ते वेठा अम्मा डुक पाए आई ऐं चवण लगी दातार हिते उते बि न लिखियो अथव त हिते लिखी छॾियो, दया कयो। संत राजी थिया। गुरु हरगोविंद साहिब जन चयो वन भाई हिकिड़ो कागज कलम खणी आ। तुरंत खणी आई। सतगुरु लिखनि पिया कि मालिक तोखे हिकिड़ी संतान ॾे, हिकिड़ो पुट ॾे। जेॾी महिल हिकिड़ो लिखनि पिया त घोड़ो थोरो हिली वियो, हिक जी जॻह 7 लिखजी विया। चओ हरे राम। 7 लिखजी विया। अम्मा पढ़ियो। चई बाबा मां हिकु घुरण आई मां, तव्हां 7 लिखिया आहिनि? गुरु हरगोविंद साहिब जन चयो अम्मा हाणे लिखजी वियो त लिखजी वियो, हाणे तोखे वन हिन ई जन्म में 7 पुट थींदा। चओ हरे राम। और 7 पुट थिया उन अम्मा खे। तव्हां सोचो जंहिंखे 7 जन्मनि ताणी हिकु बि औलाद न लिखियल हुई, सुख न लिखियल हुयो, पर हिक ई जन्म में अगर कंहिं संत कृपा कई, सतगुरु कृपा कई, भगवान जे प्यारे भक्त कृपा कई त हिक ई जन्म में 7 पुट थिया आहिनि। चओ हरे राम। हाणे ॿुधायो भगवान जी भक्ति छा नथी ॾेई सघे? हाँ नसीब में न बि लिखियल आहे, रेखाउनि में कोन्हे, क़िस्मत में कोन्हे, पर अगर कोई भगवान जो भजन करे त भगवान जी भक्ति उनखे सभु कुछ ॾेई सघंदी आहे। पर पोइ बि भगवान जा भक्त भगवान खां ॿियो कुछ न घुरंदा आहिनि, कुछ भी न घुरंदा आहिनि। उहे बार बार वञी रोई रोई पुकार कंदा आहिनि कि प्रभु असांखे बस तव्हांजी कृपा मिले, तव्हांजी दया मिले, सत्संग मिले। छो जो असांखे ख़बर आहे सत्संग मिलंदो त बाक़ी सभु शयूं पंहिंजो पाण